अस्सलाम वालेकुम नाज़रीन, प्रोग्राम ओपिनियन विद अली काज़ी में वलीकार ऐं यासिर अहमद हमको स्टूडियो में ज्वाइन कंता सीनियर तज्ज़ियाकार अली काज़ी साहब। वेलकम अली साहब। थैंक यू यासिर। अली साहब, अॼु सम्झो त ईअं फाइनल सम्झ में अचणु शुरू थियो त आख़िर आहे छा 24 नवंबर ते। पहिरियां त यको ॾिणु माना ईअं हाणे इमरान ख़ान साहब जेको पाण बि चयो आहे त भई ॾाढी इंपॉर्टेंट ऐं क्रिटिकल आहे 24 नवंबर जी कॉल, ऐं मुंहिंजी पार्टी मां अगरि को माण्हू नथो अटेंड करणु सघे त उहो पाण खे पार्टी खां ई डिसोसिएट करे छॾे, पाण खे परते करे छॾे पार्टी खां। ऐं ॿियो हू चवनि था त मां त हमेशह लाइ नेगोसिएशन्स खां ॻाल्हाइण लाइ तयारु हुउमि, पर उन सां असांजे मथां न आहे। अॼु ओचिते जेको आहे सुबुह गंडापुर साहब ऐं गौर खान साहब ॿई मुलाक़ात करणु विया। वावडा साहब हुन ते इल्ज़ाम हणनि था किसका पैगाम लेके गए थे वग़ैरह वग़ैरह, पर पोइ हुते ॻाल्हि जेका थी, जेका ॿाहिरि अची अलीमा ख़ान साहिबा ॿुधाई त उहो चवनि थियूं त इन्हनि खे इजाज़त मिली वई आहे नेगोसिएशन्स करण लाइ, पर जिन वटि पावर आहे उन्हनि सां ॾिसो, ही जेके ॻाल्हियूं हलनि पियूं, ॻाल्हियूं न पियूं थियनि, ॻाल्हियूं थियनि पियूं, मुंहिंजो हिन मामले में हिकिड़ो क्लियर अंडरस्टैंडिंग आहे त ही जेके टॉक्स आहिनि इहे त पसे पर्दा त हमेशह ई हलंदियूं आहिनि। हाणे ऑफिशियली अगरि ॻाल्हियुनि जो मामिलो थिए पियो, गवर्नमेंट कल अॼु सुबुह जो अख़बारनि में अंसार अब्बासी साहब ख़बर ॾिनी त हिकिड़ी सरकारी अहम शख़्सियत ऐं PTI में आला सतही ते राब्तो थी वियो आहे ऐं ॻाल्हियूं हलनि पियूं। पोइ ॻाल्हियूं अगरि कामयाबु थींदियूं त पोइ इस्टेब्लिशमेंट सां राब्तो थींदो, अलफ़ थींदो, ॿिए थींदो। पोइ अॼु ई PTI बानी इमरान ख़ान अंदरां वेही चए थो त न सिर्फ़ु जिन्हनि वटि ताक़त आहे ॻाल्हियूं हुननि सां थींदियूं। हाणे ॾिसो, ॻाल्हि इहा आहे त ताक़त कंहिं वटि आहे, इन सां मुराद इमरान ख़ान जी हूंदी आहे त इस्टेब्लिशमेंट। माज़ी में इमरान ख़ान चिटो करे चवंदो हो त हुकूमत सां ॻाल्हियूं न थींदियूं, इस्टेब्लिशमेंट सां ॻाल्हियूं थींदियूं। हाणे चए थो जंहिं वटि ताक़त आहे, मिसाल को सरकारी वज़ीर, मिसाल इसाक डार, मिसाल अलिफ बे पे, को वञी चए थो त बाबा मूंखे इस्टेब्लिशमेंट अथोराइज़ कयो आहे ऐं गवर्नमेंट बि अथोराइज़ कयो आहे, तव्हां सां ॻाल्हायां, त माना बाख़्तियार त थी वियो न। हाणे इहो जेको ॻाल्हियुनि जो, ऐं इहा ॻाल्हि जेका थिए पई त इमरान ख़ान शायदि आख़िरी मिनट ते कॉल वापसि वठे 24 नवंबर जी, ऐं इमरान ख़ान चए पियो, मतिलबु हाणे एक्सट्रीम पोज़ीशन वठे पियो त जेको उहिदेदार कारकुन सम्झे थो त इहा कॉल एहतिजाज न करणु खपे, उहो पाण खे पाण ई अलहदा करे वठे पार्टी खां। माना अहिड़े माण्हू जी ज़रूरत ई कोन्हे जेको 24 नवंबर जी कॉल खे PTI वारो सीरियस नथो वठे, जेको हुनखे सां इतफ़ाक़ नथो करे। त हाणे ॻाल्हि इहा थी वई त ख़ान एडमेंट आहे ख़ान खे रोकण लाइ, या ही सॼो ख़ुदि हिकिड़ो माहौल जोड़ियो वियो मतां। ज़रूरी न आहे त ईअं हुजे जीअं चवां पियो, लेकिन हिकिड़ी सिचुएशन तव्हां ईअं बि सम्झी सघो पिया त ही अॻु में ई ईअं रिथियो वियो हुजे त भई ही कॉल ॾिबी, पोइ वरी ॻाल्हियूं शुरू थींदियूं, ऐं ॻाल्हियुनि जे नतीजे में कॉल ही इमरान ख़ान वापसि वठंदो, ऐं पोइ बाक़ाइदा ॻाल्हियूं बाज़ाब्ता शुरू थी वेंदियूं। हाणे हुकूमत पारां ॾिसो, इहा जेका ख़बर सुबुह जो ॾिठी, मूंखे हिन में हिकिड़ी मंतक सम्झ में न आई। उन में इहो चयल हो त हुकूमत ॻाल्हाईंदी, यानी नवाज़ सरकार ॻाल्हाईंदी PTI सां, पोइ इस्टेब्लिशमेंट खे एतमाद में वठंदी। मूंखे लॉजिक ई सम्झ नथी अचे। नवाज़ सरकार खे, पीपल्स पार्टी खे, हीअ जेके इतिहादी हुकूमत आहे, हिन खे घणी रकात जो सवाबु आहे जो PTI सां ॻाल्हियूं करे। को 24 नवंबर में डिॼंदा त कोन हूंदा न सर। हुकूमत में वेठल माण्हू अहिड़े धरणनि ऐं हुन मां तेसि ताईं न डिॼंदा आहिनि जेसि ताईं हुननि खे इहा पक न थिए त जे पोयां इस्टेब्लिशमेंट आहे। अदरवाइज़ हिन मां केर कोन डिॼंदो आहे। त हुकूमत अगरि ॻाल्हाए बि पई त इहो मतिलबु मूंखे इहा ॻाल्हि हज़म ई नथी थिए त उहो इस्टेब्लिशमेंट जे ग्रीन सिग्नल खां सवा ॻाल्हाईंदी हुजे, छाकाणि त अदरवाइज़ को फ़ाइदो ई न। नवाज़ सरकार खे घणी रकात जो सवाबु आहे जो हू वही ख़ान खे परचाए, पोइ ख़ान खे सहूलतूं ॾे। यानी अगरि ही इस्टेब्लिशमेंट जी मर्ज़ी खां सवा नवाज़ सरकार करे त इस्टेब्लिशमेंट खे बि पाण सां नाराज़ करे, जी हा, ऐं पोइ इस्टेब्लिशमेंट सोचे त बाबा अगरि तव्हां ठहो था त असां बि ख़ान सां ठही था वञूं, पोइ तव्हांजी कहिड़ी ज़रूरत, पोइ नवाज़ सरकार जी ज़रूरत कहिड़ी बचे थी। सो दिस डज़न्ट मेक एनी सेंस। एटलीस्ट मूंखे हिन जी का लॉजिक सम्झ नथी अचे। सो चाहे को सिविलियन ॻाल्हाए रहियो आहे PTI सां, या को गैर सिविलियन ॻाल्हाए रहियो आहे, उन्हनि जे पारां ई ॻाल्हाए रहियो आहे, पर उन्हनि जे पारां ई ॻाल्हाए रहियो आहे जिन्हनि लाइ इशारो ख़ान करे पियो। अॼु जेको सुबुह जो अमीन गंडापुर ऐं बैरिस्टर गौहर विया आहिनि, ज़ाहिर ई नियापो खणी विया हूंदा। हीउ जेको
नेगोसिएशन आहे, ज़ाहिर ख़ान सां डायरेक्ट न पियो ॻाल्हि थिए, त बैरिस्टर गोहर ऐं अमीन गंडप्पो उहे बि हिकिड़ो गो बिटवीन जो रोल प्ले कंदो रहियो आहे, हिकिड़ो पुल ठहण जी कोशिशि कंदो रहियो आहे। जी हा। ऐं ख़ुदि बुशरा बीबी जी जेका आज़ादी हुई उनखे बि माण्हू इन ॻाल्हि सां ताबीर कनि था त हिन में बि गंडापो जो हिकिड़ो रोल हो। लेकिन पर हाणे सुवाल एतिरो आहे त अगरि ही ज़ाहिर ॾिसो केरु कुझु बि चए, लेकिन मुख़्तलिफ़ शयूं मतिलबु हू असरअंदाज़ त थींदियूं आहिनि, को थोरी थींदी आहे, को वधीक थींदी आहे। इहो नथो चई सघे त फलाणी शइ जे करे हीउ सभु कुझु थी रहियो हूंदो। हीअ जेको मुस्तक़िल हिकिड़ी सिचुएशन पाकिस्तान जी बीठल आहे माशी तरह, पोइ असांजे ख़िते में जेको कुझु थिए पियो उनखां पोइ हीअ जेको ट्रम्प जो खटणु आहे, ऐं ट्रम्प खटण खां पोइ जेका पंहिंजी टीम ठाहे रहियो आहे, उनखां पोइ पाकिस्तान खे पंहिंजे अंदरि हाउस एंड ऑर्डर आणणु, पॉलिटिकल स्टेबिलिटी अशद ज़रूरी थी पई आहे। ऐं गॾोगॾु अगरि ट्रम्प एडमिनिस्ट्रेशन या ख़ुदि ट्रम्प वटि अगरि थोरो घणो को सॉफ्ट कॉर्नर आहे त हिन में को लिकल ॻाल्हि न आहे त उहो ख़ान आहे। आउं इहो नथो चवां त ट्रम्प फ़ोन करे चवंदो त ख़ान खे छॾे ॾियो, लेकिन अगरि को सॉफ्ट कॉर्नर आहे त तव्हां थींदो आहे त जॾहिं तव्हां रांदि थी रही हूंदी आहे त तव्हां पंहिंजो बेस्ट प्लेयर जेको आहे, तव्हांखे ख़बर आहे त हीउ जेको मुंहिंजो बैट्समैन आहे हीउ ऑस्ट्रेलिया जे ख़िलाफ़ु बहितर खेॾंदो, तव्हां उनखे टीम में शामिलु कंदा आहियो न। तव्हां चवंदो हीउ मुंहिंजो बॉलर जेको आहे हीउ वेस्ट इंडीज़ जे ख़िलाफ़ु सुठी बॉलिंग कंदो, त ईअं ई अगरि ट्रम्प सां खेॾणो आहे ईंदड़ 4 साल, त स्टाब्लिशमेंट हुजे, सरकार मतिलबु हुनखे ख़ान वारो प्लेयर जेको आहे जंहिंजी थोरी घणी हिते बॉलिंग हलंदी अमेरिका जी पिच ते, उनजी ज़रूरत न पवणु लॉजिकल न आहे। हा, ज़िद बहस जी ॻाल्हि न आहे, पर अगरि तव्हां मुल्की मुफ़ाद में सोचो। सो इन सिनेरियो में ही जेका मूंखे सम्झ में अचे पई त ही ॻाल्हियूं होपफुली नतीजा खेस थींदियूं। हाणे अगरि सफ़ा एक्सट्रीम पोज़ीशन ख़ान वठंदो, सफ़ा घुरण सां, ॾिसो हिन ॻाल्हि में न पओ त इमरान घुरे थो सही मुंहिंजो मैंडेट मूंखे वापसि करे छॾियो, घुरबो 100 रुपयो आहे, पछाड़ी में 4 आना 10 आना 15 आना, जिथे ॻाल्हि टुटी उते ॻाल्हि टुटंदी आहे। शर्त इहो आहे त ॻाल्हियूं शुरू थियनि। सो मूंखे हीअ हाणे ऑफिशियल थी वियो तक़रीबन, या नीम ऑफिशियल PTI तरदीद करे थी त असांजी ॻाल्हियूं न पियूं हलनि, पर आउं सम्झां थो त हीअ हिकिड़ी नीम अनाउंसमेंट आहे, अलामियो आहे त ॻाल्हियूं PTI ऐं लाॻापियल धुरियुनि जे विच में शुरू थी वियूं आहिनि बाज़ाब्ता। कॉलर सां गॾु जावेद अहमद हिकिड़ो कराची शिकारपुर मां। जी हिकिड़ो साहब छा चवणु चाहींदा? सर अस्सलाम वालेकुम सर। वालेकुम सलाम सर, अर्ज़ु इहो आहे त इमरान ख़ान साहब जेको 24 नवंबर जो एहतजाज जो ऐलान कयो आहे, उन जो मुल्क ते कहिड़ो मनफ़ी असर रहंदो? लेकिन हिक तरफ़ असांजे मुल्क जी मुआशी हालत तमामु बुॾतर जी शिकार आहे, ॿिए तरफ़ होॾे अमेरिका में बि तब्दीली अची वई आहे, उन्हनि जो बि ज़ोर ज़बरदस्त असांजे मथां ई रहंदो। भारत जी उन्हनि खे पुठभराई हासिलु आहे। असांजो मुल्क आख़िर कहिड़ी तरफ़ वञे थो? क़ौम जे लाइ कोई सोचण लाइ तयारु न आहे। हर हिक खे पंहिंजे रुॻो पेट जो सूरु लॻो पिया। पीपल्स पार्टी पंहिंजे लाइ थी रोए त असां खां उन्हनि धोखो कयो आहे। मुस्लिम नून वारनि PTI वारा चवनि था त सभिनी मिली करे असां सां धोखो कयो आहे। क़ौम हिते काथे आहे? क़ौम जो कंहिं सोचे ई न आहे त क़ौम वीचारी काथे पे गुज़ारे। हे माइरूं वीचारियूं पंहिंजा बचड़ा खपाइनि थियूं ऐं हिते बेरोज़गारी एॾी वधी वई आहे जो क्रिमिनल्स नौजवान था कनि। हाणे हद इहा थी वई आहे, राति जो 6 बजे बि हितां मोटर साइकिलूं फुरियूं था वञनि, माण्हुनि खे अगवा था कया वञनि। अॼु बि शिकारपुर शहर में हिकिड़े वापारी वीचारे खे गोली हणी 55 लख रुपयो हुन खां फुर कई वई आहे। जॾहिं त शिकारपुर त छा पर पूरी सिंध जो हाल इहो आहे। न रोड रस्ता महफ़ूज़ आहिनि, न शहर महफ़ूज़। ठीकु आहे साईं जी। सो हकरो साहब, हाणे ॻाल्हि इहा आहे, तव्हां चयो त हिन धरणे जा कहिड़ा तव्हां पाण चयो मनफ़ी असरात, माना तव्हां इहो तइ करे वेठा आहियो त पवणो मनफ़ी आहे। ख़ुदि ॾिसो, अॼु प्राइम मिनिस्टर शहबाज शरीफ़ चयो त मुल्की तरक़ी लाइ, अवामी ख़ुशहाली लाइ, मुल्क जी ख़ुशहाली लाइ माशी ऐं सियासी इस्तेहकाम ज़रूरी आहे।
ऐं सम्झां थो इहो बि इज़ाफ़ी चयो आहे प्राइम मिनिस्टर साहिबु माशी ख़ुशहाली कीअं ईंदी माशी टिकियल ई हूंदी आहे। ठीकु आहे। पर माशी इस्तेकाम या माशी तरक़ी तॾहिं थींदी जॾहिं सियासी इस्तेकाम हूंदो। अॻिते प्राइम मिनिस्टर साहिबु फरमाइनि था त पोइ धरणे और जुलूस जेके आहिनि उहे बाद में करे वठिजो। त भई सुवाल इहो आहे त इहो सियासी अदम इस्तेकाम जेको हिन वक़्तु मुल्क में आहे उनजो जेके कारण या सबब आहिनि उहो तव्हां दूरि कयो न। तव्हां सियासतदान आहियो न। तव्हां चओ था न हिन खे त असीं जेल में रखंदासीं, अवाम जी त न ॿुधंदासीं, भला अवाम खे छॾियो, हिन जा जेके सपोर्टर आहिनि उन्हनि जी त न ॿुधंदासीं। त इहे सभु सियासी इस्तेकाम अची नथो सघे न सर। सो सियासी इस्तेकाम लाइ जेके उपाउ वठणु खपनि ऐं जेके कारण आहिनि हुनजा उहो तव्हां ख़तमु कयो त सियासी इस्तेकाम ईंदो। सियासी इस्तेकाम ईंदो त माशी इस्तेकाम ईंदो ऐं माशी इस्तेकाम ईंदो त ख़ुशहाली ईंदी। बाक़ी हाणे तव्हां चओ था त हीउ मुल्क में हीउ लॻो पियो आहे ऐं हीउ पंहिंजी चकरनि में लॻा पिया आहिनि। सही पाकिस्तान जे अवाम जेको आहे मतिलबु कॾहिं हिकु अधु दफ़ा छॾे करे बाक़ी असांजो किरदारु हिकिड़ो साहिबु कॾहिं तव्हां क्रिकेट ॾिसणु स्टेडियम में विया आहियो त 22 रांदीगर हेठि खेॾे रहिया हूंदा आहिनि, 2 अंपायर हूंदा आहिनि, बाक़ी हूंदा आहिनि सभु स्पेक्टेटर्स, तमाशाई त बसि ताड़ियूं वॼाईंदा आहिनि, पंहिंजी टिकट ते वठी ईंदा आहिनि, पंहिंजे पैसनि ते टिकट वठी अंदरि घिड़ंदा आहिनि, पोइ ॾिसंदा आहिनि, हुटिंग कंदा आहिनि, नारा हणंदा आहिनि, पोइ घर हलिया वेंदा आहिनि। सो पाकिस्तान जे अवाम खे पाण बि त पंहिंजे पाण खे रुगो तमाशा ई कयो वेठा आहिनि न। त हू चवंदा भई ठीकु आहे तव्हां वेही ॾिसो, ताड़ियूं वॼायो, हीअ सही आहे, हीअ ग़लति आहे, असीं खेॾूं पिया पाण में। तव्हां जॾहिं पाकिस्तान जो अवाम चवंदो न बाबा असांजी मर्ज़ी खां सवाइ न खेॾो, पोइ फ़र्क़ु पवंदो। अच्छा पंहिंजी ॻाल्हि जेका हले पई हिन सॼी सूरत हाल ते त फैसल वारा साहब चवनि था त कुझु बि न थींदो, 25 तारीख़ इहो सभु कुझु त पंहिंजो हिकिड़ो नैरेटिव हलाइनि था पिया। पर माना अगरि जे सम्झिजे त कोशिशि इहा थींदी त पर छा ॿिन्ही जे लाइ मिडिल ग्राउंड हुजे, PTI लाइ बि ऐं गवर्नमेंट लाइ बि या एस्टेब्लिशमेंट लाइ बि, त 23 तारीख़ ते या 23 तारीख़ खां पहिरियां या 24 तारीख़ खां हिकु ॾींहुं या हिकु राति पहिरियां या सुबुह जो खान साहब कॉल वापसि वठी छॾनि, इहो कहिड़ी अंडरस्टैंडिंग जे तहत मुमकिन थी सघे थो? सही ॾिसो, सियासतदान अगरि सियासी गुफ़्तगू थींदी, छाकाणि हाणे इहो चवणु त सिर्फ़ु सियासी गुफ़्तगू सिर्फ़ु सियासतदान करे सघनि था, असांजे मुल्क में ईअं न आहे। असां वटि गैर सियासी माण्हू बि सियासी गुफ़्तगू करे वठंदा आहिनि। मतिलबु हाणे हिन में को राज़ न आहे। त उन में पोइ सही 10 रस्ता निकिरी ईंदा आहिनि। पोइ चइबो आहे त कमेटियूं ठही वियूं आहिनि, पोइ हाणे ॿियो दौरु हाणे फलाणी तारीख़ ते थींदो, वरी हुनजी पोइ राति जे टाइम ते उछतो मीडिया ते ख़बरूं हूंदियूं, हू हुनजे घर पहुची वियो आहे, हुनजे घर पहुची विया, पोइ बसि वेझो पहुचूं पिया, ॻाल्हियूं हलनि पियूं, अलिफ़ पियो थिए। त हिकिड़ो उहो को एतिरो इशू न आहे, माना उन में को अजीब ॻाल्हि न हूंदी। सवाल इहो आहे त पर आउं तव्हांखे इहो चवणु चाहियां पियो त अगरि 24 जो धरनो बि लॻी वियो, धरनो लॻी वियो सम्झो 24 वारी तारीख़ बि अची वई ऐं इमरान मिसाल पंहिंजो सॾु वापसि न बि वरितो मिसाल, त बि हिन सां अगरि ऐं हू चलो ज़ाहिरी तरह हुकूमत हुनखे नाकाम बि बणाए छॾियो, इन सभु को फ़र्क़ु नथो पए। अगरि टॉक्स आहिनि त उहे टॉक्स कंटिन्यू कंदा। स्पॉयलर्स न आहे, स्पॉयलर्स ईंदा। कॉलर वठी वठो, मोहम्मद लाइक शहर सकरन मां। जी शहर साहब, छा चवणु चाहींदा? अस्सलाम वालेकुम अली काजी साहब। वालेकुम सलाम साईं, मुंहिंजो अली काजी साहब सां सवाल आहे त जेको सिंधु दरिया ते 6 केनाल ठही रहिया आहिनि, उन्हनि ते क़ौम परस्त माण्हू एहतजाज करे रहिया आहिनि, छा इन जो एहतजाज रंग लाहींदो या न? ठीकु आहे साईं। छा था चवनि, एहतजाज रंग लाहींदो या न? का बि अमल त बेरंग न वेंदो आहे, कुझु कंहिंजो फ़ौरन नतीजो निकिरंदो आहे, कंहिंजो देरि सां, लेकिन कनि पिया मुख़्तलिफ़ तंज़ीमूं कनि पियूं। पर आउं सम्झां थो अञा जेतिरी हुन में जेतिरो सिंध में उहो टेम्पो अञा न ठही सघियो आहे, अञा बि जेतिरी सरगर्मी थींदे नज़र अचणु खपे ओतिरी न पई थिए। पर हर माण्हू पंहिंजे वसाहरी करे पियो। हुकूमत अॼु इकनिक जी मीटिंग हुई, ही CNW पास कयो शायदि, इकनिक पास कयो अॼु इकनिक जो इजलास हो न, जंहिंमें ॿुधायो वियो त अॼु बि शायदि कैंसिल थी वियो आहे।
त हाणे ॾिस इजलास कैंसिल थी वियो आहे न। हा हाँ तो वो उन ते अगरि वेही करे अगरि कैंसिल करे छॾिया कैनाल जी कंस्ट्रक्शन त रुकिजी वञे हा एग्ज़ैक्टली त प्रूफ त ॾेई वेठा आहिनि पहिरियां। उन लाइ उहा ई ॻाल्हि आऊं अर्ज़ु कयां पियो त अञा लेकिन नेवरदलेस ॾिसणो इहो आहे अल्टीमेटली ईशर साहब त पीपल्स पार्टी सिंध गवर्नमेंट आहे, पीपल्स पार्टी खे सिंध वोट ॾिनो आहे। ॾिसणो इहो आहे त ही कैनाल जो कमु बंदि करण सां पीपल्स पार्टी पंहिंजो जेको हुकूमत जो साथ आहे उहो ॾियणु न ॾियण सां मशरूत करे थी नथी करे। हाणे ज़ाहिरी तरह ॿुधायो जेको बिलावल साहब जो बयान बि आयो त भई हू नाराज़ आहिनि नवाज़ लीग मां, चवनि था असांखे एतमाद में नथा वठो, ही बि आहे हू बि आहे। अच्छा गवर्नर पंजाब बि चयो आहे त नवाज़ लीग सां शदीद नाराज़गी आहे बिलावल साहब जी, पर मजबूरी में वेठा आहियूं। अलाए कहिड़ी मजबूरी आहे, कहिड़ी मजबूरी आहे। हा पाण सम्झूं सभु था, गवर्नर साहब बि सम्झंदो हूंदो पंजाब वारो त कहिड़ी मजबूरी आहे, पर बहरहाल मजबूरी आहे। त हाणे अगरि तव्हां एतिरी मजबूरियुनि जे बावजूदि ठीकु आहे तव्हांजी सियासी मजबूरियूं सियासी मसलहतूं त ठीकु आहे उन्हनि जो आहे छो वेठा आहिनि ऐं विहणु घुरिजे न विहणु घुरिजे उहो त अलॻि ॻाल्हि आहे। पर अगरि पाणी सिंध जो खुटाइण जी ॻाल्हि थिए पई त इहो को सियासी मसलहत जे वर्त न चढ़णु खपे। पर हाणे इन ई अब्बासी साहब जी टियों चौथो ॾींहुं मूं ख़बर पढ़ी पई त बिलावल साहब भले नाराज़ थींदो रहे, आसिफ़ ज़रदारी साहब हिन सॼे सेटअप मां मुतमइन आहे, तंहिंजे करे जेको नवाज़ लीग वारा मतिलबु खे न लहर हुकूमत खे न लहर न लोॾो। हाणे ॻाल्हि इहा आहे त अगरि पोइ बिलावल साहब खे बि इहा ॻाल्हि सम्झणु खपे त अगरि ज़रदारी साहब कंफर्टेबल आहे सिचुएशन मां त संदसि नाराज़गी ज़ाहिर करण सां छा थींदो। लेकिन आउं वरी चवां थो सियासी मामलात त ठीकु आहे उहो त ॾिसी वठनि हैंडल कनि, जीअं रहणो अथनि हुकूमत में न रहणो अथनि इहो त संदन सियासी फ़ैसिला आहिनि, उहो त पोइ हुनजा असरात ऐं मुज़मरात ॿिया हूंदा आहिनि। पर पाणी ते अगरि इहो थिए पियो, कैनाल कढे पियो पंजाब, ऐं पंजाब सरकार जेका नवाज़ लीग जी आहे अगरि उहो ई ऐं नवाज़ शरीफ़ जी फेडरल हुकूमत आहे, एहसन इक़बाल उन्हनि जो ई वज़ीर आहे, त उन ते मसलहत कीअं करे सघिजे थी। फ़िलहाल त हले थी पई, हाणे का ख़बर न आहे छा आहे छा न आहे। पर सभु हिकिड़ो सुवालु, मरीम नवाज़ शरीफ़ साहिबा जी सरकार स्ट्रॉन्ग आहे त सही न, फैसल वावडा जहिड़ा चवनि था वेही त चाइना सां सॼा तालुकात असां जेके हिन वक़्त ताईं मसइला पैदा थिया आहिनि इहे हिकिड़ी औरत जे करे थिया आहिनि जेका वज़ीर न आहे, वज़ीर खां मथे आहे। मूंखे सम्झ न आयो त फैसल वावडा नालो कोन खयो मरीम नवाज़ साहिबा जो, पर इहो चवणु त वज़ीर न आहे, कीअं न आहे वज़ीर, चीफ मिनिस्टर आहे न, चीफ वज़ीर आहे न, छा मतिलबु वज़ीर त आहे न, माना सिंपल वज़ीर न आहे बेसिकली। हा फेडरल वज़ीर न आहे पर चीफ मिनिस्टर आहे। जी हा, मरीम साहिबा जी ॻाल्हियूं पंहिंजियूं हुजनि थियूं ऐं पहिरियों दफ़ो पावर में आई आहे, डायरेक्ट पावर में, डायरेक्ट चीफ मिनिस्टर त पहिरियों दफ़ो थी आहे। कॾहिं स्मॉक डिप्लोमेसी जी बि ॻाल्हि करे थी, कॾहिं चाइना खे बि कुझु ॻाल्हियूं शायदि न वणे, पर चाइना नथो, हीअ वावडा फैसल वावडा आहे, कुझु बि चई सघे थो ऐं अलाए कंहिंजी ॿोली ॻाल्हाए थो। लेकिन आउं इहे सम्झां थो त बेसिकली चाइना खे इशू उहो ई आहे जेको हुननि पब्लिकली चयो, यस, त हुननि जे जेके हिते माण्हू कमु कनि पिया उन्हनि जी सिक्योरिटी जो इशू आहे। सो नॉट इनफ हू पाकिस्तान खे चवनि पिया, उहो ई इशू आहे। पाकिस्तान केतिरो थिए थो हिते, पर सभु हाणे अगरि हिते बि रखूं त अगरि 24 नवंबर जी कॉल खे इग्नोर या फैसल वावडा जे जेका टोन आहे अगरि हिनखे ई खणी वठिजे त इहा ई टोन पाकिस्तान में फॉलो थींदी त कुझु न थींदो, जनवरी ताईं कॉल हली वेंदी, ख़ान साहब जेल में ई रहंदो। जेतिरो चवनि था हू फैसल वावडा साहब चवनि था जेतिरो ख़ान साहब कॉल्स इहे ॾियण जी कोशिशि कंदा ओतिरो उन्हनि जी जेल में जॻह वधंदी वेंदी, माना बेसिकली। त अगरि इहा ई टोन खणिजे त मुमकिन आहे इहा टोन। ॾिसो यासिर साहिबु ॻाल्हि इहा हूंदी आहे त ज़ाहिर वावडा साहिबु हिकिड़ो फ़र्दु आहे, ज़ाहिरी तरह कंहिं पार्टी जो कोन्हे, कंहिं फ़र्द जी ई गुफ़्तगू हू ॿुधाए रहियो हूंदो ज़ाहिर आहे, त छा उहो फ़र्द जेको आहे जंहिंजी बि हू गुफ़्तगू ॿुधी करे अची पंहिंजे टॉक शोज़ ॿुधाए थो उन फ़र्द जो हर्फ़े आख़िर आहे न, ज़ाहिर आहे न, त ज़रूरु हुन वॾो वज़न हूंदो, यस, हर्फ़े आख़िर। ॾिसो पाण हिते केतिरी बि वॾी ॻाल्हि यकीन सां चई वठूं, लेकिन वक़्त ऐं हालात जेके हुजनि था, मिसाल
ॾिसे इहे मतिलबु टार्ज़न वारा बयान ॾियण त असांखे अमेरिका जी परवाह कोन्हे, असां अमेरिका इहो वार्डा चए थो त छो लिखनि था ख़त इहे? हा त असां कॾहिं मुदाख़लत कई आहे अमेरिका जे मामलनि में? जो अमेरिका असांजे मामलनि में मुदाख़लत करे पियो, तव्हां करे ॾिसो। छो नथा कयो? कयो। तव्हां बि चओ न बाबा ट्रम्प खे न अचणु खपे। हा, ग़लति खटियो आहे ट्रम्प। ट्रम्प ग़लति खटियो आहे। हा, धांधली थी आहे अमेरिका जे इलेक्शन्स में। अमेरिका में जेको आहे उहो जांच कराई वञे, तव्हां बि लिखो। जी हा। लेकिन ॻाल्हि इहा आहे त ॻाल्हि उहा कबी जेका ठहे। अमेरिका जे अंदरि त अंदरां हिन दफ़े को हिकिड़ो आवाज़ बि न आयो आहे। पोइ भेरे ट्रम्प हारायो त ट्रम्प रड़ियूं कयूं हुयूं, पर हिन दफ़े त बाइडन या डेमोक्रेट्स त रड़ियूं कोन पिया कनि त धांधली थी आहे। असां वटि अगरि धांधली थी मुबैना तौर ते 8 फरवरी ते, त उनजी त अंदरां ई दाहूं आयूं न। दुनिया ॾिठो त पोइ अमेरिकनियुनि बि चयो त बाबा हिते धांधली थी आहे, हिनजी जांच करायो। सो असां उहा ॻाल्हि कयूं जेका ठहे। ऐं अमेरिका खे IMF खां पैसा कोन वठणा आहिनि। यस यस, उहो त ॾींदो आहे IMF खे। अमेरिका खे पाकिस्तान खां इमदाद न खपे। अमेरिका खे पाकिस्तान में पंहिंजा माण्हू मोकिले ट्रेनिंग न ॾियारणी आहे। त मूं त कल्ह बि तव्हांखे शो में अर्ज़ु कयो त बिस्मिल्लाह, अचो इहो मुड़सी कयूं। यस, त भाई अमेरिका बरतानिया जी असांखे परवाह न आहे। जी हा, जी हा, जी हा। ख़बरदार जो आईंदा ईअं कयो अथनि, हिन जे सफ़ीर खे सॾे जेको आहे उहो जेको डिमार्च कयो वञे त भाई ख़बरदार तव्हांजा हीअं छो पियो थिए, ऐं सफ़ीर खे घर मोकिले छॾीनि अमेरिका वारे खे। कयो। पर तैयब अर्दगान थियण लाइ तैयब अर्दगान बि एतिरो त कोन वियो अॻिते अची आख़िर में अची मिड़ी थोरो घणा। लेकिन ॻाल्हि इहा आहे त हुन पहिरीं पंहिंजे लीरा खे त स्टेबल कयो न। तव्हां पंहिंजे रुपी खे त स्टेबल कयो। तव्हां पंहिंजी इकॉनमी ठीकु कयो, तव्हां पंहिंजा फॉरेन रिज़र्व्स ठीकु कयो। तव्हां वटि $3-4 बिलियन ते तव्हां बीठल आहियो। त पोइ भले तव्हां इहो दड़का ॾियो अमेरिका खे, बरतानिया खे। अवाम जी बेस जॾहिं अच्छा अवाम में मुतमइन हुजनि, इकनॉमिक एक्टिविटी हुजे। जी हा। अच्छा भाई, ऑपोज़िट आहिनि न। हिकिड़े तरफ़ फैसल वाडा साहिब, ॿिए तरफ़ लतीफ़ खोसा साहिब आहिनि। उहे वरी चवनि था त 23 तारीख़ खां पहिरियां उहो मिसाल ॾियनि था पिया त बेनज़ीर निकिती हुई जॾहिं, ऐं नवाज़ शरीफ़ साहिबु जेको आहे उहो इस्तीफ़ो ॾेई छॾियो हुयो, ऐं सदर जा बि हुन टाइम ते सदर केरु हुया, गुलाम साहब ख़ान, उन्हनि खे बि गॾु। त उहो त उन्हनि जो मिसाल ॾियनि था त अहिड़ी सिचुएशन हली वेंदी। त छा त जन 23 खां पहिरीं थी? न, माना बेसिकली चवंदा आवाम जॾहिं निकिरंदी त अहिड़ी सिचुएशन ते वञी दंग ॾींदी ॻाल्हि। लतीफ़ खोसा साहिब उन महिल पीपल्स पार्टी जा हुआ, पर इत्तफ़ाक़ सां ईअं त कोन थियो। अवाम त निकिती ई कोन हुई। एग्ज़ैक्टली। मां तव्हांखे यादि ॾियारियां, लतीफ़ खोसा साहिबु अलाए कहिड़े शो में चयो, जर्नलिस्ट खे यादि छो न ॾियारियो? हामिद साहिबु कमाल थो करे, साहिब खे यादि ॾियारणु घुरिजे आहे खोसो साहिब खे। त भई उहो पहिरियों लॉन्ग मार्च इस्लामाबाद मां थियो, जेको लठियूं हणी हुननि ख़तमु कयो। वरी बीबी जेको आहे, टाइम मूंखे यादि आहे, महीने ॿिनि जे वक़फ़े खां पोइ वरी चयो त हाणे लाहौर मां निकिरंदसि लॉन्ग मार्च खणी। उहो निकितो ई न। उहो सभु पीपल्स पार्टी वारा, सिंध वारा, सभु पंजाब वारा अची लाहौर गॾु थिया त बीबी सां गॾु निकिरंदा। ऐं तव्हांखे दिलचस्प ॻाल्हि ॿुधायां त उन मार्च, छाकाणि पहिरियों मार्च मूं वञी अटेंड कयो हो एज़ अ जर्नलिस्ट, हिन मार्च में बि आउं लाहौर पहुतो हुउसि। असां ईअं त सुबुह जो गॾु हलंदासीं, ॾिसूं छा थो थिए। राति जो ख़बर पई त बीबी कॉल ऑफ करे छॾियो आहे। ऐं बीबी वहीद काकड़ साहिबु हुआ उन आर्मी चीफ, उन्हनि जे हेलीकॉप्टर में उॾामी इस्लामाबाद, पिंडी, जिथे बि वयूं। ऐं जेका कॉल ऑफ थी वई, पोइ उन में हिकिड़ो मूंखे इन करे बि आहे त हुन सां हिकिड़ी तल्ख़ यादि बि जुड़ियल आहे त दोस्त हुआ फ़क़ीर लाशारी, इस्माइल ओडेजो, हीअ सभु। पोइ जगदेश बो हुन में इन्हनि जी डेथ थी, छाकाणि त हुननि बाय रोड विया पे, असां बाय एयर वियासीं। ख़ैर एनीवेज़, हू त पर्सनल ॻाल्हि थी हुई। त हुन में लॉन्ग मार्च त शुरू ई न थियो। पोइ वहीद काकड़ साहिबु जेको फॉर्मूलो ॾिनो, उन में इहो त हीअ इस्तीफ़ा ॾींदा ऐं इलेक्शन थींदी। त हू सॾिबो आहे काकड़ फॉर्मूलो। हिन दफ़े माण्हू निकिरण, अगरि काकड़ फॉर्मूलो थियणु वञे पियो त हुन लाइ माण्हू जे निकिरण न निकिरण सां छो थो ॻंढे लतीफ़ खोसा? उहो त ऑटोमेटिकली प्रेशर में कहिड़े न कहिड़े तरीक़े सां उहो त सिचुएशन ॿी ॻाल्हि आहे। अच्छा, अॼु असांजी हाणे जेके सियासत खां थोरो हटी करे ॻाल्हि कजे, अॼु असांजे प्राइम मिनिस्टर साहिबु फ़ैसिलो कयो आहे त शुगर मिल्स में जेको सेल्स टैक्स जी चोरी थिए। अच्छा, कॉलर वठी वठूं, पोइ चवंदो अब्दुल गफ़ूर काकेपटू नवाब शामा जी। काकेपटू साहिबु छा चवणु चाहींदा?
साईं काज़ी साहब यासिर साहब सलामत। साईं काज़ी साहब खां मुंहिंजो सुवालु आहे त जीअं असां वटि अंदरूनी जेको आदम इस्तेहकाम मुसलसिल हलंदो पियो अचे ऐं कंहिं बि जेको आहे सो हिन में का पॉलिसी या डायलॉग्स का वाज़े पॉलिसी नथी अचे, ईअं असांजी ख़ारजा पॉलिसी बि मुबहम आहे। जीअं चाइना जेको आहे सो सीपेक जे मनसूबे मां त बार बार जेको आहे सो इन ई पंहिंजे शहरनि जे तहफ़ुज़ करे जेको विथड्रा कंदो रहियो आहे। अमेरिका में नयूं चेंजिंग आयूं आहिनि, उते असांजी वाज़े पॉलिसी न आहे। ॿियो त ठहियो पर अफ़गानिस्तान जी पॉलिसी छा उहा बैरूनी वसा असांजा जेके एस्टेब्लिशमेंट आहिनि या अंदरूनी इदारा उन्हनि में जेको आहे सो को जेको हिकु राय कान्हे ऐं हेॾो वॾो बर्डन असां वटि 40 लख सिर्फ़ु हिकिड़े शहर में वेठा आहिनि, त असांजे मुल्क जो जेको आहे अंदरूनी या बैरूनी इस्तेहकाम जी पोइ कहिड़ी गारंटी आहे? महिरबानी। ठीकु आहे साईं, फॉरेन पॉलिसी असांजी छा आहे उहो हिकिड़ो वाक़ई वॾो सुवालु आहे। ऐं अॼु खां न आहे, ही लियाकत अली ख़ान ज़माने खां असांजी फॉरेन पॉलिसी हिकिड़ो ते वॾा क्वेश्चन मार्क्स आहिनि त हीअ असां केतिरी सुठी स्ट्रैटेजी इस्तेमालु कई। असां कॾहिं हिकिड़े सुपर पावर जे अगेंस्ट में ॿिए सुपर पावर सां गॾु थी बीह रहियासीं, पोइ डिघी कहाणी आहे हुते, पंहिंजे नेबर्स जे अगेंस्ट हलाए करे पहिरियों हिकिड़ी डिघी दास्तान आहे असांजी फॉरेन पॉलिसी। पोइ ॻाल्हि इहा हुजे थी सही त काकिर साहब हुजे न खीसे में पैसा ऐं थोरो माण्हू सघारो हुजे, पोइ हुनजी कई ग़लति ॻाल्हियूं फॿी वेंदियूं आहिनि। पोइ हुनजी इंटरनल कई, हाणे मोदी जेको अची इंडिया जो सफ़ा हाल ख़राबु कयो, हुनजो इमेज ख़राबु कयो आहे, अंदरि खाना जंगी आहे। कल्ह वरी हुन इलाइक़े में वरी शुरू थी वियो आहे फसाद, मानीपुर वारे इलाइक़े में क्रिश्चन्स ऐं हिंदूज़ जो जेको कुकीज़ ऐं ज़ातूं आहिनि, पर मज़हबी क्रिश्चन ऐं हिंदू आहिनि। क़त्लेआम थिए थो हुते। हुते अलाए केतिरी जायुनि ते शोरश आहे, कश्मीर खां वठी हिस ताईं पंजाब में बि बेचैनी। लेकिन ॻाल्हि इहा आहे त खीसे में पैसो हुजे न साईं, ऐं तव्हांजा ॿिया मामला ठीकु हलंदा हुजनि, त तव्हांजा खोड़ ग़लति कम बि फॿी वञनि था। इंडिया ICC मजबूर लॻी बीठी आहे इंडिया जे साम्हूं क्रिकेट ही जेको ट्रॉफी न पिया करणु ॾियनि, छाकाणि त पैसा इंडिया थो ॾिए न सी। ICC वधि में वधि पैसा जो कमाए थो। ब्लाइंड क्रिकेट टीम न मोकिलियूं, दस्तबरदार करे विया, चई न मोकिलींदासीं। ब्लाइंड क्रिकेट टीम जो बि हिते असां वटि थियणो हुया, कप थियणो हुयो ब्लाइंड। मां अर्ज़ु कयां पियो त ICC जेका आहे इंटरनेशनल क्रिकेट क्लब आहे, उहो पैसा कमाए थी हुतां इंडिया मां। त जेको माण्हू थोरो पैसे वारो हुजे न साईं काके बोडो साहब, त असां उनजी कई शयूं फॿी वञनि थियूं। ओड़े पाड़े वारा चवंदा ठीकु आहे यार, ओड़े मतिलबु सघारो आहे पैसे में, दाॿे में, हिन में, हुन में। हाणे असां ठल त जेको मतिलबु ठल सां मुराद इहो आहे त मतिलबु खीसे में लभे पैसा कोन था लभनि। जी हा, फॉरेन पॉलिसीज़ असांजी के ज़माने में त ओवर एम्बिशियस पढ़ो। हाणे अगरि तव्हां मुंहिंजी 2 टे कचहरियूं हमीद गुल मरूम सां थियूं लेफ्टिनेंट जनरल, हाणे तव्हां हुनजी गुफ़्तगू ॿुधो न। ख़ैर उन त रिटायर थी चुको जॾहिं मुंहिंजी हुन सां कचहरियूं थियूं, पर हिकिड़ा ख़्वाब आहिनि, हिकिड़ी शयूं हुयूं जंहिंजी का बहरहाल जज़्बो पैदा करण लाइ त ख़्वाब ज़रूरी आहिनि। बट फॉरेन पॉलिसी तव्हां रियलिस्टिक मामलनि ते ठाहियो था, तो डिघी दास्तान आहे त केतिरो ॻाल्हायूं। ज़ाहिर आहे जेतिरो स्ट्रॉन्ग हूंदो सिंपल ॻाल्हि इहा आहे, तेतिरो ई तव्हां पंहिंजी बक़ाया शयूं चई सही सघंदी। अच्छा, पंहिंजी ॻाल्हि हले पई त शहबाज़ शरीफ़ साहिबु अॼु फ़ैसिलो कयो आहे त शुगर मिल्स ते जेको आहे उहो थोरो क्रैकडाउन थिए, सेल्स टैक्स जेको आहे उहो उगाड़ी कई वञे, शुगर मिल वारा सेल्स टैक्स चोरी था कनि। इन में शक आहे? कंहिंखे शक आहे त चोरी थिए नथी थिए? जी हा, इहे रड़ियूं करे करे। अच्छा, इहे इमरान ख़ान जे दौर में बि हुन अची हथु विधो त सभिनी चयो त इहे जहांगीर तरीन जे करे थिए पियो, पर छा बिगाड़े सघिया? हुन महिल चवंदी शुगर माफ़िया आहे, फलाणा आहे, ढिमका शुगर मिल माफ़िया आहे, अलिफ आहे, बे आहे, पोइ छा थियो? मतिलबु चोरी के चयो चोरी नथी थिए? शुगर चई इंक्वायरी वेठी हुई इमरान ख़ान जे, हा अलाए हिकिड़ी वॾी हाई पावर्ड कमेटी ठही, प्रोब कमेटी हुई, पोइ अलॻि थींदो, पोइ छा थियो सभु ॻाल्हियुनि जो? काॾे वई रिपोर्ट अलाए काॾे वई, अलाए छा थियो? सो शहबाज़ शरीफ़ साहिबु अगरि चए थो चोरी थिए थी, ख़ुदि संदन बि फैमिली जी बि शुगर मिलूं आहिनि, लेकिन पोइ चोरी रोकियो?
पंजाब में बि रोकियो, सिंध में बि रोकियो, हा मुर्सी कयो, आहे अरबे रुपयनि जो कमु, यस रोकियो, जी हा रोक सको तो रोको। अॼु असांजी कॉन्स्टिट्यूशनल कोर्ट में हिकिड़ो इंट्रस्टिंग रिमार्क, कल्ह 2 ॾींहं पहिरियां रिमार्क्स ॾिनो त सुहो मोटो असांजो हथ अख़्तियार आहे। अॼु वरी रिमार्क अचनि था पिया त मोहम्मद अली मज़हर साहिब जी तरफ़ां त कॉन्स्टिट्यूशनल कोर्ट ही फुल कोर्ट आहे, फुल कोर्ट काई न थींदी आहे ॿी सुप्रीम कोर्ट में हाणे। सर ॾिसो जज साहिबान आहिनि, ॻाल्हाइनि पिया, पाण छा चई सघूं था। हिन जी ही छाकाणि त ही आइनी कोर्ट ठही आहे 6वीं आइनी तरमीम खां पोइ। 6वीं आइनी तरमीम में इहो किथे लिखियलु आहे किथे बि न आहिनि त फुल कोर्ट हाणे न ठहंदी, या नथी ॿुधी सघे आइनी हिननि जो केस ॿुधल हो नथी ॿुधी त सघे। हाणे अगरि मञी वठूं त ही मोज़स ऑनरेबल जस्टिस जेको चवनि पिया, इहो ई सॼी आइनी अदालत जो अगरि माइंड आहे ऐं सुभाणे चीफ जस्टिस जेके आहिनि हू के मामले ते फुल कोर्ट छॾाइणु चाहिनि त पोइ छा थींदो। हाणे उते पाण स्पेकुलेट न कयूं मुंहिंजे ख़्याल आहे, छाकाणि त उहो पाण अंदाज़ा ऐं थी वेंदा, लेकिन इहे ई त सभु ॻाल्हियूं हुयूं जेके हिन तरमीम जे करे हर को हिन खां छिरके पियो त हिन सां थींदो छा, डब्ल्यू त कोन ठही वेंदियूं। उहो ई थिए थो। खौर न सघनि माशूक अली चांडियो बदीन मां। जी चांडियो साहब छा चवणु चाहींदा? सर अस्सलाम वालेकुम। जी वालेकुम सलाम। मुंहिंजो अर्ज़ु इहा आहे त अॻु में जेको सो मूं तव्हांखे सवाल कयो हो तालीम जे बारे में, मुआला जेके आहिनि से कड़ियो गंवल जे लॻभॻि स्कूल आहे हाजी गुलाम मोहम्मद चांडियो, उते असांजा 16 नियाणियूं उन्हनि में छोकिरा बि आहिनि जेके 5 क्लास में पढ़नि पियूं। उन्हनि खे मास्टरियाणियुनि घर जो कमु करायो, उन्हनि ते मूं हिकिड़ी कंप्लेन कई। हाणे उन कंप्लेन खां बचण लाइ करे जेको सो हथकंडा इस्तेमालु कया अथनि, कॾहिं चवनि था असांखे हिरासा कयो थो वञे, कॾहिं कीअं। इन ॻाल्हि खे 1.5 महीनो थियो आहे, असांजा ॿार घर वेठा आहिनि। इन सिलसिले में ऐं सुभाणे हिकिड़ो धर्मो मां आणींदुसि कड़े कमर जे लॻभॻि, ऐं मीडिया खे बि अपील थो करियां त इहो असांजो धर्म मीडिया बि छाया करे ऐं इन्हनि ते जेको टीओ आहे बदी जो आहे हिकिड़ी आहे मैडम आहे, उनखे बि आगाह करे चुको आहियां, सरदार शाह खे बि अपील करे चुको आहियां, को बि इदारो हिन जो मूं कोन छॾियो आहे। तव्हां बि जेको सो मुंहिंजी भरपूर हिमायत करियो, महिरबानी। ठीकु साईं। साईं जेका ॻाल्हि चांडियो साहिबु तव्हां कयो पिया त 16 नियाणियूं आहिनि, उन्हनि जी तालीम न पई थिए, उन लाइ असांजी भरपूर तव्हांखे दुआऊं ऐं हिमायत आहे। लेकिन धरणो हाणे इमरान ख़ान सां त ॻाल्हाइण वञनि था, अलाए तव्हां सां ॻाल्हाईंदा न ॻाल्हाईंदा ख़ुदा ख़बर, लेकिन इन लाइ धरणो हाणे ॾिसो माण्हू सिंध में मुतालबा छा था कनि एग्ज़ैक्टली त यार नियाणियुनि खे पढ़ाए वठो। हाणे इहो मुतालबो आहे त इहो त ख़ुदि पाणे थियणु खपे, बल्कि सरकार खे उन्हनि माइटनि खे ॿधणु खपे जेके पंहिंजी नियाणियूं नथा पढ़ाइनि। हीअ त ऊंधो किसो आहे, हीअ चवनि पिया त नियाणियुनि खे पढ़ायो ऐं हुन लाइ प्रॉब्लम क्रिएट करे वेठा, त हाणे साईं खे धरणो हणणो पए थो। त मुंहिंजी गुज़ारिश हूंदी बदीन एजुकेशन डिपार्टमेंट खे बि ऐं सभिनी खे त ॿुधनि चांडियो साहिब खे धरणो छो था हणायो। अनकरीब लॻे थो असांजी पंहिंजे सिंध में जेको आहे उहो बलूचिस्तान वारा हालत थींदा वेंदा। अला माफ़ करे अहिड़ी सिचुएशन त हले थी पई आहिस्ता आहिस्ता। ऐं सभु अॻिते हलूं। अॼु कल्ह बल्कि मुस्तफ़ा साहब, बैरिस्टर मुस्तफ़ा स्पोक्स पर्सन बिलावल साहब जा इंट्रस्टिंग रिमार्क ॾिनो। हिकिड़े प्रोग्राम वेठा, हुनखां जॾहिं सवाल थियो त आर्मी चीफ जेका रिसेंटली एक्सटेंशन थी आहे टुवर्ड्स द कानून साज़ी जेका थी आहे, हुन में ऑटोमेटिकली एक्सटेंशन अची वई आहे, त मुस्तफ़ा चवनि था त इहो एडमिनिस्ट्रेटिव फ़ैसिलो आहे, हिन सां असांजो को तालुक़ु न आहे। सही न, तव्हां ॾिसो, तव्हां इहो चई सघो था त हीउ एडमिनिस्ट्रेटिव फ़ैसिलो आहे। जीअं हिन कानून जी जेके खे जस्टिफाई कयो वियो त चीफ जी मुदो 3 साल बदिरां 5 साल हुजणु खपे, ऐं अगरि हुनखे अगरि एक्सटेंशन सुभाणे ॾियो त उनखे वधीक तव्हां 5 साल लाइ ॾेई सघो था, यानी 10 सालनि ताईं हिकिड़ो चीफ रही सघे थो। इहो हुन कानून जो जेको बिल पास थियो पार्लियामेंट में, तव्हां इहो चई सघो था, जीअं अक्सर माण्हू चवंदा आहिनि सरकारी, साईं इहो त हिकिड़ो अंदरूनी इदारे जो मामिलो आहे, हिन ते छा थो फ़र्क़ु पए। ठीकु थी वियो, इहो अगरि मुर्तज़ा वहाब साहिबु एतिरो चए त ठीकु आहे, हुनजो मौक़ुफ़ आहे त भई फ़ौज जो अंदरूनी मामिलो आहे, पर मतिलबु एडमिनिस्ट्रेटिव मामिलो आहे, पर इहो चवनि त असांजो को तालुक़ु न आहे, हुकूमत जो फ़ैसिलो आहे। इन ॻाल्हि में मंतक मुर्तज़ा साहिब जी नथी न सम्झ में अचे, छाकाणि त इन में पीपल्स पार्टी जे पार्लियामेंटेरियंस हुन बिल जी हिमायत में पंहिंजी राय ॾिनी आहे।
बाक़ाइदा वोट ॾिनो आहे। 29 मिनट्स डॉन जी माना ई ख़बर त 29 मिनट्स जे अंदरि इहो सॼो कुझु थियो आर्मी चीफ जी नेशनल असेंबली मां बि ऐं सेनेट मां बि विदिन 29 मिनट्स। ठीकु आहे न, त पीपल्स पार्टी जी हिमायत खां सवाइ हुकूमत इहो बिल कीअं पास कराया त तव्हां हिमायत बि करे अचो था, पोइ चओ था त असांजो वास्तो कोन्हे, इहो कीअं था चई सघो? तव्हांजे मेंबरनि वोट, या त तव्हां इहो चओ त उन मेंबरनि पंहिंजे मुंहुं करे छॾियो, पार्टी पॉलिसी न हुई। अगरि पार्टी पॉलिसी जे ख़िलाफ़ु तव्हांजे मेंबरनि पीपल्स पार्टी वारनि वोट कयो आहे त पोइ तव्हां हुननि खे शो कॉज नोटिस मोकिलियो। भई यकीनन ईअं न थियो हूंदो त पोइ लातालकी सर तव्हां कीअं था करे सघो? तव्हां इहो चई सघो था हा इंतिज़ामी मामिलो आहे, ठीकु, उहो त हिकिड़ो मौक़ुफ़ आहे। तव्हां सां लातालकी कीअं पिया कयो ऐं छो पिया कयो? छो पिया कयो? यस वॾो सवाल ई अकेलो हूंदा पिया। इस्लामाबाद हिन वक़्तु तक़रीबन चयो थो वञे त 9000 जे क़रीब माण्हू अहलकार जेके आहिनि घुराया वञनि था पिया, रेंजर्स जा, FC जा, जेके इस्लामाबाद में तैनात कया वेंदा पूरे हुनखे। PTI जो मूड आहे त भई वञिणो आहे। अगरि होॾां नेगोसिएशन जो मूड आहे त थी सघे थो का शइ थिए, अगरि नेगोसिएशन जो मूड न आहे त पोइ सिचुएशन काॾे थी वञे? सर सिचुएशन त नेगोसिएशन अगरि थिए थी त उहो ई मसइले जो हल आहे। छाकाणि त पोइ भेरे KP जे अंदरि बि जेके हू जिरगा थी रहिया, ही थी रहिया, आख़िर में पहिरीं त चवंदासीं कुचल देंगे, पोइ पाण ख़्यालु आयो त न कुचलण मसइले जो हल न आहे, ॻाल्हाए वठूं था। त हुन सां कुझु न कुझु बहितरी आई, यानी बहितरी ईअं न आहे त टेररिज़म ख़तमु थी वियो आहे हुते या वॉयलेंस ख़तमु थी वियो आहे KP में, लेकिन जेको उथियो पिए हिकिड़े शोरश जी अवामी सतह ते, उहो मतिलबु हींअर ताईं त न्यूट्रलाइज़ थियल आहे। ईअं ई मार्को बि थींदो KP ऐं इस्लामाबाद जे विच में। चयो पियो वञे PTI ऐं इस्लामाबाद जे विच में नवाज़ हुकूमत, लेकिन सिंध ऐं पंजाब मां त माण्हू वञण ई कोन ईंदा, हितां एतिरा माण्हू निकिरंदा बि कोन, छाकाणि सरकार न आहे हिते। हिते त शदीद रेज़िस्टेंस ईंदी, त माण्हू जेको वॾो अंग वेंदो बि अगरि वियो, उहो वेंदो ई KP मां। त वंस अगेन ख़ैबर पख्तूनख्वा जो पब्लिक हुकूमत वर्सिस इस्लामाबाद जी हुकूमत हूंदी, त विच में पिंडी बि पए थो। जी हा, जी हा। त जेको कुझु थियणो आहे हिते थियणो आहे। हाणे हिते अगरि ख़ुदा न ख़ास्ता जीअं तव्हां ॿुधायो पिया त 9000 रेंजर्स, FC ऐं अॻु में ई हुते पुलिस मौजूदु आहे, त को नुक़सान बि थी सघे थो। उहो नुक़सानु थियो त उनजी लहर किथे हलंदी? वरी KP में हलंदी। सो इन जा कई डायमेंशन, सिर्फ़ु PTI जो मामिलो न रहंदो न सर। जी हा, जी हा। इन जा कई डायमेंशन्स आहिनि, पोइ हिन खे दुनिया बि गौर सां ॾिसे पई। एग्ज़ैक्टली। भले तव्हां चओ त असांजे मामले में मुदाख़लत न कयो, पोइ मुदाख़लत त उहो कनि था आहिनि। तंहिंजे करे बेटर ॻाल्हियूं तव्हांखे अॼु न सुभाणे करणियूं आहिनि। करे जान छॾायो। जी हा, ठीकु आहे साहब, वरी महिरबानी साहब। नाज़रीन, अॼु प्रोग्राम जो वक़्तु पूरो थियो, पर ईंदड़ प्रोग्राम में दुआ में